नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। वक्त गोसपुर मां ख़बर ॾींदड़ गोसपुर कचे जे इलाइक़े में जगण थाने जी हद मां अंडिया हथियारबंदन हथां अगवा थी वियल डारसन ड्राइवर गुलाम मीरानी समेत 3 पोरितनि खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। SSP कश्मीर अमजद अली शेख जे हुकुम तहत मुगवी जी बाज़ियाबी लाइ कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़रीद जो दुरानी महर थाने जे कचे वारे इलाइक़े में पुलिस जा वॾा अटाला बख्तरबंद गाॾियूं साण करे ॻोठ आलम जखराणी वारे इलाइक़े में मुगवियुनि जी बाज़ियाबी ऐं रूपोश ॾुआरियुनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन कयो वियो। पुलिस ऐं ॾुआरी विच में फायरिंग जी ॾे वठ थी, जंहिं बाद हथियारबंद विझ वठी कचे जे ॿिए पासे फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस ॾुआरियुनि जे कुझु कचनि घरनि खे ड्राए पट करे छॾियो, जॾहिं त पुलिस खे न का गिरफ़्तारी अमल में अची सघी न ई वरी मुगवी जी बाज़ियाबी अमल में अची सघी आहे। वाज़े रहे त हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते डारसन ड्राइवर गुलाम मीरानी पोरित हज़ारो शेख ऐं धीउ सायरा खे अगवा करे कचे वारे इलाइक़े में बांदी बणाए रखियो आहे। वाज़े रहे त पुलिस ऐं ॾुआरी विच में फायरिंग जे ॾे वठ में रोल गोली लॻण सबबि हिकु औरत मिसमात बशीरा गोली लगन सबब जख्मी थी वही हुई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।